रहमान सारा सचो धणी जो आगो आलमन कम कुदरत करीम जा गुण छा गणजन सुनो मोमिनो मौजूदो अला हो जो लिखो किताबन के ॾींहं सेर ते कयो हलियो हबीबन तदाहूं ॿुधाऊं ओचितो वहलो मंझ वणनि ओ वञी निहारियो वणनि में अला ओ वारिस विलहन ॾिठाऊं मुर्ग हिकिड़ो अखियुनि अजीबन दाहूं करे दरख़्त ते आणे आब अखियुनि पाण पुछूं पखीअ खां अला हकीकत हालन ओ पाण पुछाऊं पखीअ खां हकीकत होतन जा ओ जो तो रोई पखियरा आणे आबखिन ॾिनू जवाब पखियरे महदा महबूबन त कारण पंहिंजे वेठुसि हिन वणनि पर कयो चागला हो मुजाहिदी कखन ओ कयो चागला मुजाहिदी कखन अला वॾो टाइम तंहिं में आखे रोले बदन रोलवा उन ते आना जीअं फटन बचा निकिता उन मां पर उॾरी कान सघनि तावण वरितो क़ीमत ॾेई कीन से था वढनि वण खे ओ कामिल ला कुर्बन
हली करियो हिदायत तन के का नसीहत ने कन हाल छॾे हिन वण खे वञनि ता घरनि जेसी बचा मूं सदा उॾे सा उॾनि पोइ वधे वण खे भले आणे मंझ कमनि पोइ हज़रत अली आयो ओ मादा तन मरियनि असीं अयाली आयूं मजा मिस्कीननि पहिरियां मालिक वण जा था 4 दीनार घुरनि तॾहिं लाता लटा पंहिंजा कामिल था कुलहनि वठो कपिड़ा क़ीमती वञो ॾांहुं घरनि हली अची अरबीअ खां हो से पुछो था पुछनि संगत रखिए मनवा सुर से प्यार करिए मनवा सुर से प्यार करिए मनवा बेसुर की से ना